वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो मैम? मां ठीक आहियां, तव्हां कीअं आहियो? ठीक आहियो? तबियत ठीक आहे तव्हांजी? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल ठीक ठाक, फर्स्ट क्लास। माशाअल्लाह। अच्छा, हिकिड़ो सवाल पुछंदसि तव्हां खां। जी जी पूछो। पक सां? अल्लाह करे बस जेको आहे थोरो इज़ी हुजेव। सोच हाणे साईं तव्हां चओ था इज़ी हुजे। न बस सोचण लाइ थोरो टाइम ॾिजो पोइ मूंखे। अच्छा, उहा कहिड़ी दावत आहे जेकी साल में हिकिड़ो दफ़ो थींदी आहे? अल्लाहु अल्लाहु अकबर। हा, तव्हां हेॾो स्वीटली पुछंदा आहियो न, पोइ सवाल ई विसरी वेंदो आहियां मां बिहो। हिकिड़ी दावत ईद ते थींदी हूंदी? ईद? ईद खां अलावा हिकु दफ़ा थींदी आहे साल में? हा, साल में हिकु दफ़ा थींदी आहे? हिकिड़ो दफ़ो थींदी आहे, बसि छा कजे, छा कजे, छा इहा कहिड़ी कजे। दावत आहे? छा कजे राजा में? अच्छा, अच्छा कुझु ॿुधाईंदो, सॉन्ग ॿुधाईंदो। थोरो हिकिड़ो मिंट त ॾियो मूंखे, मां सोचां भला कहिड़ी दावत आहे, छा तव्हां थी थी बसि सघे। हाणे इहो कयो, तव्हां असांखे को जी ख़ूबसूरत सॉन्ग ॿुधायो पंहिंजी आवाज़ में, ख़ूबसूरत आवाज़ में। बस अच्छा, चलो मां तव्हांखे अरिजीत सिंह जो गानो ॿुधायां थो। जी। तुझे याद कर लिया है आयत की तरह, कायम तू हो गई है, कायम तू हो गई है, रिवायत की तरह, तुझे याद कर लिया है, मरने तलक रहेगी, मरने तलक रहेगी, तू आदत की तरह, तुझे याद कर लिया है, ओ तुझे याद कर लिया है, आयत की तरह, मेरे दिल की राहतों का तू जरिया बन गई है, तेरे इश्क की मेरे दिल में कैद मन गई है, तेरा जिक्र हो रहा है, तेरा जिक्र हो रहा है, इबादत की तरह, तुझे याद कर लिया है, ओ तुझे याद कर लिया है, आयत की तरह। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, हिकिड़ी फरमाइश थैंक मुंहिंजी यू। दिलि चए थी, ॿ लाइन ॿुधायो मूंखे। जी जी, आई होप कि वो गानो ईंदो हुजे मूंखे। हा बिल्कुलु, तव्हांखे ईंदो आहे, तव्हां मूंखे ॿुधायो, मैं फिर भी तुमको चाहूंगा। ओहो अच्छा, इहो मां ॿुधायो न हो ख़ैर, लेकिन ॿुधायो हो मां। इहो तव्हां ॿुधायो पहिरियां स्टार्ट में। इन तव्हां हिकु लाइन शुरूआत जी ॿुधाइजो मूंखे, स्टार्टिंग में कीअं हूंदी आहे। मैं आई एम रियली फिर सॉरी। भी तुमको चाहूंगा, मैं फिर भी तुमको चाहूंगा, मेरी जान में हर खामोशी में तेरे प्यार के नगमे गाऊंगा, मैं फिर भी तुमको चाहूंगा, मैं फिर भी तुमको चाहूंगा, इस चाहत में मर जाऊंगा, मैं फिर भी तुमको चाहूंगा।